नाज़रीन सेवन शरीफ के राशि मुनीर अहमद चन्ना मीडिया अॻियां दाहींदे बयान दिनों तो मुझे ज़रई ज़मीन ऐं मुझे ज़रई मोटर ते मुझे चाचन ऐं सोटरन गुलशेर चन्ना, जमशेद चन्ना, मीर चन्ना, रजब चन्ना के खिलाफ़ दाहींदे चयो तो सोटरन ऐं चाचन सभिनी गॾिजी हथियारनि के ज़ोर ते मुझे ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। मसलो इहा सर सां ॻोठ बचत चढ़ा जा ऐं असांजी बनी चन्ना थींदी आहे करामपुर जे पासे में सरकारी वाटर ते मुंहिंजो मोटर लॻल आहे। उते जेकी बनी आहे छजरे में उहा बनी मुंहिंजे खाते सां आहे। मुंहिंजे सोट जो मोटर लॻो उन मुंहिंजे मोटर ते फॾो कयो आहे। गैर क़ानूनी माण्हू गैर क़ानूनी हथियार सां माण्हू विहारे वेठो आहे। असां सभिनी ॻोठ खे चङनि खे सभिनी खे चयोसीं, असांजो को दाद फिराद न थियो आहे। इन करे असां मिजाज आया आहियूं। असांजो मसइलो इहो आहे त असां रहासी असुल बचियल चवंदा आहियूं, ॻोठ बचियल चवंदा छा उते असांजी बनी आहे, अबाणी बनी आहे। उते असांजो बनीअ ते मोटर रखियल आहे, जंहिंजे असांजे मोटर ते असांजा चाचा ऐं असांजा सोट उहे कर्ज़ो करे गुंडा वठी उन जॻह ते रातो वाहे मोटर रखी कमु कराए रहिया आहिनि हथियारनि जे ज़ोर ते। असांखे सुभाणे को बि जानी मानी नुक़सानु थियो उन जो ज़िमेदार उहो पाण आहे। असां वसार अपील था कयूं IG सिंध खे, DIG हैदराबाद खे, AC मुख्तियार कार सेवण खे अपील था कयूं त महिरबानी करे असांजे हिननि गुंडनि मां जान छॾाए, जेके असांजी अबे ॾाॾे वारी ज़मीन ते बेवाजिबी हथियारनि जे ज़ोर ते उते जॻह खणाए उते पंहिंजे मोटर रखी वेठा। बयान वक़्त तौर ते रखियो वञे जीअं त असांजा चाचा ऐं असांजा सोट सुभाणे को बि जानी मानी नुक़सानु थियो उन जा ज़िमेदार पाण रखी आहे। राज़नि खे मारे हथियार जे ज़ोर ते मेहड़ जा माण्हू घुराए राज़ा गैर क़ानूनी हथियार खणी उन्हनि खे उते मारे उन्हनि खे भॼाए छॾियूं। उते हाणे कमिरो पंहिंजो तइमीर करायो अथनि। हाणे असां वञूं था त असांखे हथियार जे ज़ोर ते उहो विढ़नि था। असां DIG हैदराबाद, IG सिंध, SSP जामशोरो, ASP सेवन मुख्तियारकार आला ऑफिसरनि खे एहतिजाज कंदा चऊं था त असांखे इन गुंडनि मां क्रिमिनल मां असांजी जान छॾाई वञे। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.